मातली जे बॉयज़ कॉलेज में गुजराती टूर्नामेंट मुनक़िद कयो वियो। मातली खां अलावा कराची, हैदराबाद, जामशोरो, बदीन, मीरपुर ख़ास, हाला, टंडो जान मोहम्मद, टंडो मोहम्मद खान, टंडो बागो समेत 16 टीमुनि टूर्नामेंट में हिस्सो वरितो। फाइनल मैच में हाला ऐं टंडो जान मोहम्मद जी टीमुनि जे विच में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें हाला जी टीम टंडो जान मोहम्मद खे हाराए सोभारी थी फाइनल जो कप पंहिंजे नाले करे छॾियो। टूर्नामेंट में 16 टीमुनि हिस्सो वरितो, जंहिंमें कराची खां वठी हैदराबाद, जामशोरो, बदीन डिस्ट्रिक्ट ऐं जुडो सभु टीमूं हुयूं, जंहिंमें हिननि हिस्सो वरितो। अॻियां महिनत जारी आहे, फाइनल में इंशाल्लाह महिनत कंदासीं अॻियां। माशाल्लाह छोकरनि भी मेहनत कई आहे और इन मेहनत जे हवाले सां असां गुलबदा ते पुॼा। मैच खे ॾिसण लाइ शाइकीन जे वॾे अंग शिरकत कई। क्रिकेट सां वॾी चाह रखंदड़ समाजी कारकुन ज़हीर खान निज़ामाणी फाइनल मैच में महिमान ख़ासि तौर शिरकत कई। सिंध टीवी न्यूज़ सां वीचार वंडींदे ज़हीर खान निज़ामाणी ऐं ॿियनि जो चवणु हो त असांखे हिते हिकिड़ो सिर्फ़ु स्पोर्ट्स ग्राउंड ॾिनो वञे। ॾिसो नौजवान पंहिंजी क्रिकेट खे केतिरो, हेॾी गर्मी में 41 सेंटीग्रेड आहे, पर तॾहिं बि ॾिसो तव्हां नौजवान ई हिते मिलंदो, को बि अहिड़ो कोन मिलंदो जेको तव्हांखे स्पोर्ट्स जे अलावा मिले। तो असांखे बराए महिरबानी असांखे हिते हिकिड़ो स्पोर्ट्स जो कॉम्प्लेक्स ॾिनो वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मातली शहर में रांदियुनि लाइ स्पोर्ट्स ग्राउंड जोड़ायो वञे त जीअं हितां जा नौजवान मुख़्तलिफ़ रांदियुनि में हिसो वठी क़ौमी सतह ते थींदड़ रांदियुनि में भरपूर हिसो वठी सघनि। कैमरामैन अली रज़ा मला सां गॾु अशरफ चांडियो, सिंध टीवी न्यूज़, मातली।